हिंगोर जा मां ख़बर ॾींदा हलूं त हिंगोर जा जे ॻोठ साईंदाद ॾहर जो रहवासी नौजवान 8 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने गुम वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ॻोठ साईंदाद ॾहर जो रहवासी नौजवान 28 साला सदाम हुसैन ॾहर 8 ॾींहंनि खां बर वारे ॻोठ इमाम बख्श ॾहर में शादी जी दावत में वियल हुयो, जेको अञा ताईं घर नाहे पहुतो। नौजवान जे वारसनि भाउ सनाउल्ला ॾहर, अब्दुल रज़ाक ॾहर, जिनसार अली ॾहर प्रेस क्लब पहुची नौजवान जे अगवा जो शक ज़ाहिर कंदे चयो आहे त असांजो नौजवान पुरस्कार नमूने 8 ॾींहंनि खां गुम आहे। असांखे शक आहे त किथे ज़ालिमनि खे अगवा न कयो हुजे। हिननि चयो त असां हिंगोर जा थाणे ते रिपोर्ट बि दर्ज कराई आहे ऐं शक में हिकु ॼणे गदा हुसैन ॾहर खे गिरफ़्तार बि करायो हुयो, पर पुलिस इन खे पुछा करण खां सवाइ आज़ाद करे छॾियो आहे। हिननि पुलिस जे आला इख्तियारनि ऐं इंसानी हक़नि जे लाइ कम कंदड़ तंज़ीमुनि खे नौजवान जी ॻोल्हा में मदद करण जी अपील कई आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।